कराची मली नदी किनारे लग अरब खासिली गोठ जा रहवासी स्कूल जे भरसा फलाई प्लाट दे मोबाइल कब्जे खिलाफ सराबा एहतजाज बणजी विया आहिनि। ॻोठाणनि जो चवणु त कब्ज़ा माफ़िया मुसलसल खेनि हिरासा करे मथनि कूड़ा केस दाख़िल करे फलाई प्लाट ते कब्ज़ो करण जी कोशिश करे रही आहे। इलाइक़े वासियुनि एहतजाज करे मुतालबो कयो त संदन प्लाट ते कयल कब्ज़ो ऐं कूड़ा केस ख़त्म कया। इन सिलसिले में ॻाल्हि ॿोल कयूं था त इलाइक़े वासियुनि जा कहिड़ा मुतालबा आहिनि। असां एहतजाज इन करे कयूं था त असां मली खोखरा पार 7 नंबर नदी किनारे ते रहवासी आहियूं, आरब गोड़ जा रहवासी आहियूं। असांजे स्कूल जो फ्रंट आहे जेको गवर्नमेंट प्राइमरी स्कूल आहे, उनजो जेको फ्रंट आहे जेको ग्रीन बेल्ट आहे, कब्ज़ा माफ़िया उन ते कब्ज़ो करणु चाहे थी। असांजो मौक़िफ़ इहो आहे, असां सॼो ॻोठ सभु इन ई शइ ते मुतमिन आहियूं। असां इहो ई चाहियूं था त इहा जेको ज़मीन आहे, जेको सरकारी ज़मीन आहे, जेको स्कूल जो फ्रंट आहे, उहो पार्क ठाहियो वञे बचनि जे लाइ, ॿारनि जे लाइ। उन्हनि जो पार्क आहे, हक़ बि उन्हनि जो आहे ऐं उन्हनि जो ई हक़ आहे। उन ते कब्ज़ा माफ़िया कब्ज़ो करणु चाहे थी, जेको असांखे क़ाबिल क़बूल न आहे। असां कंहिंखे बि इहा शइ मंज़ूर न आहे। असां चाहियूं था त असांजे इन प्लाट ते कब्ज़ो न थिए ऐं आला इदारनि खे बि असां इहा अपील कयूं था ऐं IG साहब खे अपील कयूं था, एजुकेशन मिनिस्टर के भी अपील कयूं था, चीफ मिनिस्टर साहब के भी अपील कयूं था त महिरबानी करे, बराए महिरबानी करे असांजे इन प्लाट खे ग्रीन बेल्ट के पार्क ठाहे ऐं ॻोठ जी जेका बेचैनी आहे उहा ख़त्म कई वञे। महिरबानी। प्लाट आहे माना हिकिड़ो स्कूल जे फुटपाथ सम्झी विया हिकिड़ी फुटपाथ, उन ते उहे दुकान ठाहिण चाहिनि था ऐं असीं चवंदा त इन जॻह ते जनाज़े नमाज़ पढ़ण जॻह बनाई वञे ताकी असीं रोड ते नमाज़ पढ़ंदा आहियूं, असांखे इहो आज़ार मां बचायो वञे। ऐं हुन जॻह अॻी थोरा उते दुकान ठाहे माना उहो पंहिंजो कब्ज़ो करे दुकान ठाहे उहे विकिरो करणु चाहिनि था ऐं कूड़ियूं एफआईआर कटाइनि था माण्हुनि ते, सम्झनि न। पुलिस खे सॼी एफआईआर ख़त्म कयूं वञनि ऐं असांजो इहो आहे त इहो जाइज़ मसइलो हल कयो वञे। सईद गनी जेको माना मिनिस्टर आहे उन्हनि खे अपील करियूं था त माना इन मसइले ते हटनि। सलीम बलोच साहब आहे, MP साहब असांजो आहे, उनखे बि सॼी ख़बर आहे न वाक़ई। सलीम साहब आहे ऐं पंहिंजो हकीम साहब आहे, इन सभिनी खे असांजे UC चेयरमैन आहे, उनखे सॼी ख़बर आहे कि जाइज़ मसइलो असांखे हल कयो वञे। महिरबानी। से मोहम्मद आबिद खान और मैं खोखरापा नदी किनारे का रिहायशी हूँ और अरब गोठ खास के लिए हमारे बिल्कुल सामने फ्रंट पे लगता है और स्कूल की जो जगह है उसके सामने एक फुटपाथ है, वो उसके ऊपर इन लोगों ने कब्जा किया हुआ है और स्कूल का जो है इन लोगों ने माहौल ख़राब किया हुआ है। यहाँ दुकानें बनाने के चक्कर में और कब्जा करने के चक्कर में इन लोगों ने यहाँ पर बहुत जुल्म किया हुआ है हमारे गोपांग कौम के साथ और खासकेलियों के साथ, उर्दू बोलने वालों के साथ। यहाँ पर सबके साथ जुल्म करते हैं और कब्जा जहाँ दिल करता है इन लोगों ने गाड़ी खड़ी करते हैं, जहाँ दिल करता है लोग स्कूल बना लेते हैं, जहाँ दिल करता है होटल बना लेते हैं, जहाँ दिल करता है लोगों को खड़े कर देते हैं, लोगों से पैसे लेते हैं। और क्या नाम है, हमसे जितनी भी हो सके हमारे साथ मतलब इनके साथ जुल्म बंद किया जाए और FIR वापसी ली जाए। हम IG सिंध से और दीगर लोगों से, एजुकेशन मिनिस्टर से, सईद गनी से और पाकिस्तान पीपल्स पार्टी के MNA MPs से और दीगर जो इदारे हैं उन लोगों से हम अपील करते हैं ये जुल्म बंद किया जाए। ये कब्जा माफिया नामंजूर नामंजूर नामंजूर। बाज़ार एकीअ खां वठी असांजे स्कूल जे पुठियां फ्रंट ते प्लाट पियो आहे, उन ते कब्ज़ा असां ते FIRूं ॻोठाणनि खे हिसाण। हाणे बि पुलिस जी मुदई में असांखे कढी वरी असां ते FIRूं कढियूं अथनि। असां ग़रीबनि सां ज़ुल्म कयो अथनि, इहो असांखे आज़ादु करे ॾियो। असां सलीम बलोच खे चऊं था, हकीम बलोच खे चऊं था, IG DIG खे चऊं था असांजी हिननि कब्ज़ा माफ़िया जान छुड़ाई वञे। प्लाट साईं घणो आहे, कम से कम बि 100 प्लाट आहे, बस 150 जो 200 गज जो आहे। त में दाऊद इंस्पेक्टर आहे, जहांगीर आहे, SFI जो आहे, सिकंदर एक्साइज जो आहे, सिकंदर आहे। ये असांखे माण्हुनि खे हिस्सा आहे, असांजे ॻोठ वारनि खे चवनि था त गोपान कब्ज़ो था कनि, असां सभु ॻोठ वारा गॾु, कासकेली शेख सभु गॾु, सभु ॻोठ जो मसइलो आहे। रम खां बि तूं पुछी ॾिसींदो, वो भी असां ते कूड़ियूं FIRूं पिया करे 3 साल खां वठी असां FIRूं कयूं। हिमत मलिक सिटी ते साईं उनमें छा अथनि, वो असां ते हमलो कयो अथनि, असांजी दीवार ॾाही अथनि, फुट पहिरीं ते उते ज़ोरी पिया कम पिया, सूर थो हले कोर्ट में, पोइ बि पुलिस जे पैसा खाराए असां ते कम पिया था कराइनि, FIR था कराइनि पिया। मुतालबो असांखे इन जो टुको ॾियनि त ॻोठ वारा को पार्क बने, कम्युनिटी हॉल बने, बच्चनि लाइ असांखे कमु अचे। न असांखे जनाज़े नमाज़ पढ़ण लाइ जॻह आहे, रोड ते नमाज़ पढ़ंदा आहियूं। त हिते जेको अरब खासकेली ॻोठ आहे नदी किनारे, उते उहो कब्ज़ा करे वेठा आहिनि। जेको उते असीं चाहियूं था त पार्क ठहे बच्चनि जे लाइ, गवर्नमेंट जॻह आहे, उते उन्हनि फुटबॉल जे मथां कब्ज़ा वेठा कनि। ऐं अगरि शेख या गोपांग भार चवनि था, असीं बि मिलियल आहियूं उन्हनि सां,
लेकिन वो चवनि था त हे चवनि था ख़ासि केली नथा चवनि। आऊं ख़ासि केली आहे, आरब जेको आहे मुंहिंजो ॾाॾो आहे ऐं ॻोठु जेको आहे मुंहिंजे ॾाॾे जे नाले ते आहे। इन खां अलावा कई ख़ासि केली आयल आहिनि हिते। असांजो इहो ई मुआइदो आहे त असांजो इहो पार्क बनाए ॾियो त असां रोज़ कॾहिं MP वटि, कॾहिं थाणे में, कॾहिं रोडनि वटि इहो कमु असांजो लॻियल आहे। इहो असांखे हिकिड़े साइड करे लाहियो त असीं पंहिंजे कमकार में लॻी वञूं। हे कम से कम 5-6 साल खां हले पियो। हो चवनि था असीं मार्केट बनायूं। मार्केट हिकिड़ी स्कूल आहे, स्कूल जे अॻियां मार्केट त ठहंदी न, उते त को ग्राउंड ठहंदो या पार्क ठहंदी। स्कूल आहे न गवर्नमेंट आहे, गवर्नमेंट जे अॻियां का मार्केट त असां बि न ॾिठी आहे। जेको इन्हनि बदमाशियुनि जे हिसाब सां चवनि था मार्केट ठाहियूं था, त असीं बि इहो ई चऊं था त बाबा मार्केट न ठहणु खपे। असां MP बि विया आहियूं, हर केरु सलीम बलोच, हकीम बलोच, जब सभिनी वटां असीं ठुकरा आया आहियूं। हाणे रोडनि ते प्रेस क्लब ते मां बीठो आहे, ख़ासि केली आहे, आरब ख़ासि केली ॻोठ मां। त असांजो इहो ई मुआइदो आहे त असांखे पार्क बनाए ॾियो। कूड़ा केस इहे असांजे गोपागंज ॿारनि ते बि FIR वियूं छोकिरनि वटि। जेको हिननि खे मना कयो थिए त हिननि चयो त हे बिलाकनि ते हमलो कयो आहे या हिननि ते हमलो कयो। हे सभु कूड़ियूं ॻाल्हियूं कूड़ियूं ठहियल आहिनि हिननि जूं। ज़ाहिर आहे ॾाढो हिननि जी आहे, असां ग़रीबनि जो छा हलंदो। पुलिस हिननि जी, बदमाशी हिननि जी, त ज़ाहिर आहे पोइ बिलाक बि हिननि जा ई हूंदा। असां त न टोड़िया हुआ, असां त सिर्फ़ु मना कई हुई त हिननि जी वजह सां असांखे कूड़ियूं FIR मिलियूं। तो हिकिड़ो कब्ज़ा माफ़िया अची करे माना अरब ॻोठ ख़ासि केली माना शेख बिरादरी रहनि था। ख़ासि केली बिरादरी हींअर बि तव्हां ॾिठो आहे, शेख बिरादरी बि आई आहे, ख़ासि केली बिरादरी बि आई आहे, गोपांग बिरादरी बि आई आहे। उन में जेको रोड स्कूल जे फुटपाथ ते कब्ज़ो करण जे चक्कर में आहिनि, सॼी माना ॻोठ खे यरगमाल करे रखियो अथनि। उन में असांखे माना दाऊद ख़ासि केली पाण घुराए करे माना जेको आहे त चई बाबा तव्हां हिन सां ख़ासि केली बिरादरी सां, गोपांग बिरादरी सां, शेख बिरादरी सां ॻाल्हायो, असांजे मसइले खे हल कयो। मां वफ़द खणी शेख बिरादरी सां सभिनी ॻोठ, अरब ॻोठ बिरादरियुनि सां ॻाल्हाए, उनखे मुतमीन करे उन ते बीहारियो आहे। राति जो वञी 12 बजे वञी FIR कटाई आहे। और मुंहिंजे पुट जी, मुंहिंजे भाइटे जी माना गाॾी जो नंबर बि बेगुनाह ॾिनो अथसि, जंहिं ते मां चढ़ी वियो आहियां। माना एॾी ज़्यादा बदमाशी। मूंखे चए थो फोन करे, मूंखे चए थो त मां दाऊद ख़ासि केली सब इंस्पेक्टर थो ॻाल्हायां, रमज़ान, हाणे हिनखे चओ FIR कटियल अथनि, अची करे मूंखे लिखी ॾिन। मूंखे लिखी नथा ॾियनि त मां हिनखे गिरफ़्तार कराईंदुसि। माना असां इज़त वारे माण्हुनि खे बि ब्लैकमेल और पूरे ॻोठ खे ब्लैकमेल। बाबा तूं सब इंस्पेक्टर आहे, को DIG को IG न आहे, और असांखे माना मौत मार धमकियूं थो ॾे। असां तव्हांजे तसलसल सां, असां मीडिया जे तसलसल सां IG DIG खे अपील था कयूं त हिन ते नज़र रखी वञे, हिन पुलिस वारनि ते जेको गुंडागर्दी था कनि। असां चिताव था ॾियूं, असां जेको आहे त सुभाणे परी खां मरण घड़ी ताईं असां अरब ॻोठ स्कूल जे अॻियां असां कैंप हणंदासीं, बुख हड़ताली कैंप हणंदासीं। जेसि ताईं दाऊद ख़ासि केली रिवर्ट सस्पेंड न थींदो, ओसि ताईं असां न उथंदासीं। अञा अॻिते ज़रूरत पए असां मेमनगोड़ थाणे जो बि घेराव कंदासीं। अरब ख़ासि केली ॻोठ वासियुनि इहो मुतालबो कयो आहे त स्कूल जे भरिसां मौजूदु फिलाई प्लाट ते कब्ज़ा माफ़िया पारां कयल कब्ज़ो ख़तमु कराए ऐं ॻोठाणनि ते कयल कूड़ा केस ख़तमु कराए खेनि इंसाफ़ फराहम कयो वञे। कैमरामैन इनायत कमराणी सां गॾु सरवर मेमन, मुराद मेमन, कराची।